जय झूलेलाल। मकाले उन्होंने सदा हया पदम श्री सेवक भोजराज बालकन जी बारी जो रहबर सदा हया पदम श्री सेवक भोजराज। इंसान के जिंदगी में दुनियावी पदार्थन मां सुख तो खूब मिलन था, पर अंदर जो आनंद को न तो मिले। छो त अंदर जो आनंद मन की सच्चाई मां मिले तो। जय इंसान में निवड़त निमाणाई बियन लाए हमदर्दी जो एहसास ऐं पंहिंजन लाए पंहिंजे कम लाए लगन आहे, सो इंसान समाज में मान इज्जत पाए थो, जेका दायमा भी रहे थी। माण्हू न सिर्फ पाण खां वडन काबिल होशियार माण्हुनि जी सोबत मां के न के सुठियूं ॻाल्हियूं सिखंदो आहे, ऐं के वरी अहिड़ा भी मौक़ा ईंदा आहिनि जॾहिं हू पाण खां नंढनि मां भी घणो कुझु सिखंदो आहे। सदा हया सेवक भोजराज हिकु अहिड़ो इंसान हो जंहिंमें मथियां सभु गुण हुआ। वो आला शख्सियत जो मालिक तो हो ही, पर हुनजो स्वभाव अंदर तो वही ॿाहिरि हिकु जहिड़ो हो। वो हर वक्त पंहिंजे मन खे शिफास आईने में साफ सुथरो रखंदो हो। गॾोगॾु हिन पंजनि विकारनि काम, क्रोध, लोभ, मोह ऐं इनकार खे भी पंहिंजे मन मां कढी कढियो। हूअं भी ॾिठो वञे तो त हिन दुनिया रूपी गुलस्तान में कंहिं न कंहिं वक्त अहिड़ा गुलाबी गुल पैदा थियनि था जेके पंहिंजी खुशबू सुगंध चौतरफ़ फैलाईंदे केतिरनि ई थकल टुटल इंसाननि खे आदत ऐं आनंद पिया ॾियनि। अहिड़नि गुलनि मंझां हिकिड़ो गुलाबी गुल हो सदा हयात सेवक भोजराज। सदा हयात दादा सेवक भोजराज जो जन्म सुहानी सिंध रूपी गुलिस्तान में 1 अक्टूबर 1906 के लाड़काणे में थियो, जिते हिन सखर ऐं कराची मां स्कूली तइलीम पढ़ाई हुई। संदसि वॾा ज़मींदार हूंदा हुआ। हू नंढपण खां ई वठी ॿियनि आम रवाजी ॿारनि वांगुरु कोन हूंदा हुआ, पर हिन जे मथां वॾड़नि जो ऐं संतनि महात्माउनि जो आशीर्वाद जो छट सदाई बरक़रार रहंदो हो। शायदि इहो ई सबबु रहियो हुजे जो हिन जी नस नस में गरीब, गुरजाउन, ज़रूरतमंदनि लाइ ॿारनि तोड़े ॿुढड़नि जी शेवा टहल करण लाइ हकिया हाज़िर रहंदा हुआ। न सिर्फ एतिरो, पर के नंढड़नि ॿारनि जो हर वक्त ओनो पे रहंदो हो। हिन मथां आज़ाद भारत जी राष्ट्रीय महात्मा गांधी जे वीचारनि जो गहरो असर हूंदो हो। इन करे हिन मुल्क खे आज़ाद कराइण लाइ गांधी जी सां आज़ादी जी हलचल में सिरजोशी सां सरगर्म कयो वरितो। हू न सिर्फ एतिरो, पर हिन नॉन कोऑपरेशन मूवमेंट, क्विट इंडिया मूवमेंट ऐं लूण सत्याग्रह में भी सरगर्म बहिरो वरितो, जंहिं सबब हिन केतिरा ई भेरा जेल जी यात्रा भी कई। दादा सेवक भोजराज उते भी मतलब जेल में हूंदे भी शांत असुल कोन वेठो। हिन उते रहंदे सिंधी अदब लाइ केतिरनि ई सिन्फ़ुनि ते तबाह आज़माइश कई। इन जो सबूत आहे जो 12 नवंबर 1932 में कराची ज़िले जे जेल में रहंदे आशीर्वाद नाले नावल लिखी हिन ॾींहं जी रोशनी में आंदो, जंहिं मंझि हिन नावल में दीपाचो लिखंदे ॼाणायो आहे त सदा हया दादा सेवक भोजराज साल 1963 में ॿारनि जी बारीअ जी रचना कई हुई ऐं हिन संस्था खे साल 1953 में मुतहद जमायत यानी UNO तस्लीम कंदे उते सिंधीअ में बालकनि जी बारी लिखियल आहे। हिन हिकु ॿियो भी नावल दादा शाम लिखियो हो, जेको पहिरियों नावल कंहिं अदीब हक़ीक़ी निगारीअ ते लिखियो हुजे। हीअं त न हिकु गुजराती नावल दलित जो मेलाप तर्जुमो कयो, जंहिंखे मरकज़ी साहित्य अकादमी छपाए ॾींहं जी रोशनी में आंदो। दादा सेवक जी कलाम के इन तंजीम के हींअर सरकारी सरपरस्ती भी हासिल आहे। सालियानी ग्रांट पण मिले थी। अजब इहो आहे त ॿियनि जातियुनि में मुंबई ऐं ॿियनि केतिरनि शहरनि में शाखूं खुलियूं आहिनि, पर नालो बालकनि जी बारी आहे। तर्जुमो करे पंहिंजी भाषा में न लिखियो अथऊं। हालांकि सदा हयात सेवक भोजराज पोयों अरसो बापू गांव ॻोठ में रहंदे गरीबनि मिस्किननि जी काफ़ी शेवा ऐं टहल पे कई आहे। छो त हिन शुरूआत खां ई वठी राष्ट्रपिता महात्मा गांधी जे आज़ादीअ जी हर तहरीक में सरगर्म बहिरो वरितो हो
ऐं मथस गांधी वीचारधारा जो असर नुमाया हो। आज़ादी आंदोलन में नंढपण खां ई सरगर्म रहियो। गांधी जी जे हलायल तहरीकनि असहकार हलचल, लूण सत्याग्रह ऐं भारत छॾे वञो में भाग वठण करे शेवक जेल जूं सदाऊं बि भोगियूं। सदा हयात शेवक भोजराज मोटवाणी जो पिता सदा हयात भोजूमल जेठाणी मोटवाणी भी आला तरीन शायर हूंदो हो। इन जो मींहं जी मुंद ते हिकु सदा बहार गीत, बादल आया बहार मेरा कर का वसण जी दार में, जंहिंखे सुरीले ऐं मिठड़े आवाज़ में वक़्त गायक सदा हयात मोहम्मद रफ़ी ॻायो आहे, जेको अॼु बि शिद्दत सां जिते किथे आकाशवाणी या मर्कज़नि में ॻायो थो वञे। उतां इहो गीत वॼायो वेंदो आहे। हिन बंदे ॿिए केतिरा ई भेरा आकाशवाणी अहमदाबाद वडोदरा केंद्रनि खां अवांजी पसंदि हर आर्तवार ते नशरियात थींदड़ प्रोग्राम में वॼाए ॿुधंदड़नि जो रस पान पे करायो आहे। संदसि पिता उन वक़्तु भोजल शायर सां काफ़ी मशहूरु हूंदो हो। संदसि पिता जो हिकु नावल गुनाह जी रात लिखियो, जेको भारत जे कहिड़ी कहाणीअ ते आधारित हो। इहो दर्द पीड़ा एहसासनि खे उजागर कंदे सुहारी सिंध के अलविदा कंदे पंहिंजनि लफ़्ज़नि में गुनाह जी रात नावल लिखी पाठकनि जे मुबारक हथ में ॾिनो, जंहिंमें हिन महाक में लिखियो आहे त सभु कंहिं ॻाल्हि जो हर कंहिं माण्हू जे दिलि ते केॾो दारोमदार आहे। सभई कैदी जेल में पिया आहिनि। जेकॾहिं हर कंहिं सिंधी सुभाउ जे अभ्यास करण जी कोशिश करे त अजीब इल्मत हासिल थी सघे थी। पर सभिनी मिसालनि मां हीअ हिकु ॻाल्हि त सफ़न सफ़ा ॾिसण में ईंदी, यानी जेकी कैदी पंहिंजे दिलि खे ख़ुशि रखे वेठा आहिनि से ॼण त जेल में ई कोन आहिनि। हू ॿाहिरि खां बि जेल में वधीक ख़ुशि ॾिसण में था अचनि। बाक़ी जिन जो सॼो ख़्यालु ॿाहिरि थो वसे, जिन खे का न का आतिर वेला आहे ई आहे, मतिलबु त जिन खे हिक न ॿी का थोरी या गणती लॻल हूंदी, से अंदर जे आज़ार करे बुत खां ई बेज़ार थींदो वञे। संदन ॾींहुं वधियो पए ऐं उहो दिन ब दिन वञनि ॻरंदा सड़ंदा ऐं हॾियूं काठियूं थींदा। राजनीति कैदियुनि जो किस्सो वरी बिना अलॻि आहे। उन्हनि खे त पंहिंजे मातृभूमि जे सदके जेल में अचण करे हिकु क़िस्म जी अजीब ख़ुशी थी वई। उहे हर कंहिं तकलीफ़ या औखियाई में मादरी वतन जो ई मुख था ॾिसनि। राजनीति कैदियुनि में बि वरी जिन जो लिखण सां चाव आहे, तिन जी बात न्यारी आहे। उहे पंहिंजे मस्तीअ में ई महुर थिया पिया आहिनि। लिखण में पाण खे मशगूल करे मौज मज़े में था वक़्तु गुज़ारनि। अॻिते हू लिखनि था त अलूणी जेल जी ज़िंदगीअ खे जरा सलूणी ऐं चहिरेदार बणाइण लाइ बि घणो वक़्तु हिते लिखण में ई व्यतीत कंदो आहे। ही नौलता पर घणो के पाण विंदराइण लाइ ई मूं रोज़ बरोज़ टुकड़ो टुकड़ो करे लिखी आहे। हूअं हिन दफ़े ॿियो बि हिकु वॾो नावल, गत आखाणियूं ऐं थोरा तर्जुमा पिणु लिखिया अथमि। पर हिन नावलकार लिखण में मूंखे जेके 15 ॾींहं लॻा, से आउं ॾाढी कंहिं लिव में ॼण लीन थी वियो हुउसि। हक़ीक़त फ़क़ति अहिड़ा ई वक़्तु जेल में असांजे दिलि खे फ़ुरत ऐं मौजुनि खे राहत ॾियण वारा आहिनि। सदाया दादा शेवक भोजराज बुनियादी तरह पंहिंजी मिठड़ी सिंधी ॿोली साहित्य ऐं सभ्यता जो कानखी हूंदो हो। न सिर्फ़ एतिरो, पर हिन खे आज़ाद भारत जे पहिरें प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू वांगुरु ॿारनि सां काफ़ी लॻाव रहंदो हो। उन्हनि खे खूब खूब प्यार कंदो हो ऐं उन्हनि लाइ हिन बाल रसालो फुलवाड़ी बि नितनेम सां आख़िरी घड़ी ताईं ॾींहं जी रोशनी में आणींदो रहंदो ऐं उन में बि कहाणियूं, मज़मून आज़ादीअ ते ऐं क़ौमियत जे बारे में लिखंदो हो। दलितनि जी भी खूब शेवा टहल हर वक्त कंदो रहंदो। दादा जे एतिरनि सारियुनि शेवाउनि ऐं योगदाननि खे ॾिसंदे हिन जो क़दुरु कंदे पद्मश्री जे अवार्ड ऐं सन्मान सां खेसि नवाज़ियो वियो। हूअं बि ॾिठो वञे त सिंधी जातीअ में अहिड़ो को सॼण, को विरले ई हूंदो जेको पंहिंजे धंधे खे पासीरो रखी समाज जी शेवा टहल पंहिंजे क़ौम जे ॿारनि जे सार संभाल खे पंहिंजो जीवन जो मक़सदु बणाए।
ज़िंदगी गुज़ारींदो ऐं उहो बि वरी दिलि जे गहराई ऐं चाहत सां शेवा कंदो हुजे, जंहिं लाइ सारो समाज पंहिंजो सीस निवारे शत शत प्रणाम करे थो। हिन जो हिकिड़ो गीत आहे, पंहिंजी धरती ऐं पंहिंजो आहे ही वतन, पंहिंजी धरती ऐं पंहिंजो आहे ही वतन, मुंहिंजो आहे ही वतन, मूंखे जान खां सदा प्यारो आहे, मुंहिंजो आहे वतन, मुंहिंजो आहे वतन। हलंदे हलंदे अहिड़ी सचे हद ॾोखी क़ाबिल आज़ादीअ जे तहरीक में चुस्त बहिरो वठण वारे सदा हयात दादा शेवक भोजराज खे हिन आज़ादीअ जे 75 अमृत महोत्सव ते यादि कंदे पंहिंजे वतन जे ख़ातिर सदाईं लड़ंदो रहियो। आज़ादीअ जो परवानो सदा हयात दादा शेवक भोजराज आख़िरी दम ताईं हू ॿारनि दलितनि जी शेवा कंदो रहियो। आज़ादीअ जो परवानो दादा शेवक भोजराज। धन्यवाद, महिरबानी।